बाबा माना सागिया फरमाए अम्मा आहे भी तो सोहणो न। अम्मा खातून जन्नत चवे थी त जडे हुसैन मुझे बतन अतार में आयो मां जडे बाबा के करीब वना तो बाबा उठी बीहे। मां पुछा कई मास बाबा मां न्याणी आया मां न्याणी आया जे अवा चो तो मुझो हक्का मां उठी भी हाँ अमा चो तो अबू बकर जो हक्का उठी भी है, उमर जो हक्का उठी भी है, उस्मान जो हक्का उठी भी है, मौला अली जो हक्का उठी भी है। पर तवा मां इंदिया तवा उठी छो बींदा हो। फातिमा तुझी बतनी अतर में जो बचड़ो आ न चयो सुभान अल्लाह। इन जी ताज़ीम लाइ मां मोहम्मद उठी बींदो आहियां। प्यार त ॾिस नवासा सभिनी खे मिलिया पर नबीअ जे नवासन जो शान अजीब आहे। मुझे दिल भर नबीअ जो एडो प्यार थल जो फातिमा ज़हरा फरमाए थी हिकड़े ॾिहाड़ो थियो आ मां घर वेठी हुयसि मुझो दिल भर हुसैन रोए पियो। आमना जो लाल नबी आयो आ फरमाए तो फातिमा मुझे बच्चे के रोएण न ॾिजाए। जॾहिं हुसैन रोईंदो आ मां नबीअ खे तकलीफ़ पहुचंदी आ। पाण फरमाए थी फातिमा जॾहिं मुझे विसाल जो टाइम थियो आ दुनिया का रहलत जो टाइम थियो आ मां पंहिंजे न्याणी सैयदा ज़ैनब के घुरायो आ। अम्मा ज़ैनब सैयदा ज़ैनब जेका हुसैन आली मकाम जी उहा भेणा मदीने मां मक्के ताईं गड्डा मक्के खां करबला ताईं गड्डा करबला खां दमश्क जा सफर में गड पी हलंदे पे आई आ जेका पेरे प्यादी हलण वारी हर इम्तिहान में हुसैन सा साथ देण वारी चए थी मां वेठी आ मूंखे अम्मा घुरायो चए थी ऐ ज़ैनब मुझे करीब आ चए थी मां करीब वई मास मूंखे चई मुझे पुत्र हुसैन जी पारत हो जई इनके कदे रोए तो न दिस रोएण न दी जाए पर जे रोए त इनके सहारो दी जाए इनके दिलासा दी जाए। मां चयो मास अम्मा इया वसीयत छो थी करे फरमाई मुझे बाबे मु फातिमा के चयो हो तो हुसैन के रोएण न दी जाए मां तोखे थी चवा मुझे भाव मुझे पुत्र हुसैन के रोएण न दी जाए। वाह ज़ैनब तुझे वफा ता कुर्बान वञा। हुसैन आली मकाम बार को अचे जे चेहरे में गम हुजे सैयदा ज़ैनब पासो वठी भा परेशान छो मदीनो हुआ दा ऐं मदीने जा वाली हुया वाली इं न रुगो मदीने में रहण वारा हुया पर मदीने में रहण सां गॾु मदीने जा सरदार हुया। घराणो सरदार आ नबी नबियन जो सरदार आ नानो नबियन जो सरदार आ पान जन्नत जे नौजवानन जा सरदार है अम्मा जन्नत जे औरतन जी सरदार आ ऐं अली वलियन जो सरदार आ। मां तव्हां खे ॿुधायां दुनिया में एड़ो को वली ना है न मञींदो मास न विलायत मञास न वली चवास न मञास बलोच जुबान यके जह वलीअ जे सनद ते अलीअ जी हक मोहर ना है वो वली थी न तो सके न चए सुभान अल्लाह। ऐं उहो भी चवे मां वली आया जेको नारे हैदरीअ खां परे हुजे चवे स तो वटि तालीअ जी मोहर ही काने का ॻाल्हायो। अरे जे वली अली तो जो वली हुजे हा पीर हुजे हा
पो पीरन जा नारा त झूमी झूमी हणंदो आ। जेकरे सिकंदरी आ त भेज पागारो, जे करमी आ त हक दिलबर साईं, जे ताहिरी आ त हक सजन साईं, जेकरे अतारी आ त हक हजरत इलियास कादरी। सभनी पीरन जा नारा प्या लगन। पो यार अलियत पीरी पीरा, अलियत पीरी पीरा, अली वलियन जो सरदारा। पो एड़े हैदरे करार जो नारो लगे त गुल वांगुर टिड़ी पो बूथ खराब न कर। चार यार पोत तुंजो हक इए त नथो जुगाए जे दादा एडे न वने जो इब्राहिम वारे जलसे ते न वने जो। अरे छो हिते कंडा हन, हिते बंदूक आ, हिते दुनाली आ, हिते छा गोली आ न, हिते बोली आ जिक्र हुसैन जी। अज चंद खड़ियो हिते वेहण वारा तुंजा कन्न अज हुसैन जे जिक्र बुधण जे लाए बेताब आहिन। तुजू अखियूं इमाम जे जिक्र बुधण जे लाए निहारे रहियो आहिन। अज तो अजो को टाइम जेको तो इमाम जे नाले वक़फ कयो आ, मरे त खबर पवई। छा हुसैन नथो ॾिसई, नथो ॾिसई त हली आ, मां वेठो आ, मूं सां ॻाल्हाए न। कन्न फेराए दिल पर जो मुरीद करे न उठा त लाशारी के लाशारी न चो जाए। अकीदा केड़ा धारिया थई, छा हुसैन नथो ॾिसे? इमाम अज भी ॾिसे थो। अर्ज पे कयम 10 मुहर्रम जी रात पोते जिक्र करे आयो आहियां। शान हुसैन ॿुधंदे सॼो ॾींहुं हलियो वञे। अज़मत हुसैन जुदा मौजू आ, रफ़ाकत हुसैन जुदा मौजू आ, सिदाकत हुसैन जुदा मौजू आ, अदालत हुसैन जुदा मौजू आ, इस्लाम ते कुर्बानी ॾियण जुदा मौजू आ, इस्लाम जी प्रचार करण हुसैन जो जुदा मौजू आ। हुसैन जे हर पहलू ते सुन्नी जिक्र गाईंदा रहंदा। सुन्नियन वट त ये समझो परचून जो दुकान आ। इमाम हुसैन जे अज़मत जे बारे में हर शय सुन्नी जाने थो, पर बुधंदे त खुदा जो कसम दिल ठरी पवंदई, वाग मदीने दे वरी पवंदई। शान में आला है, मर्तबे में आला है, अम्मा जे निस्बत सा आला है, बाबे जी निस्बत सा आला है। ॻाल्हायो फारूक आजम केर? फारूक आजम अमीरुल मोमिनीन हजरत उमर। पुट पियो चवेस बाबा मुखां वधीक तू हुसैन सां प्यार छो कंदो आहीं? ए अब्दुल्ला बिन उमर सवाल अजीब कयो थई। मां इन जे करे तोखां वधीक प्यार हसन हुसैन सां कंदो आं जो पंहिंजे नबीअ खे ॾिठो थम उन्हनि सां प्यार कंदे। हिकिड़े ॾियारे महबूब अचनि था, सहाबा जी जमायत गड्डा, अबू बकर सोनो गड्डा, उमर गड्डा, उस्मान गड्डा, अली गड्डा, तलहा गड्डा, जुबैर गड्डा, अबू जर गफारी गड्डा, अबू अयूब अंसारी गड्डा, हजरत कई सहाबा गड्डा है। मुझे दिलबर नबी अचे पियो मदीने जे घिटीअ में आयो। अल्लाह जो कसम 15वीं सदी जा मुसलमान हेॾे तवज्जो कर। घिटीअ में आयो त नंढड़ो ॿार आ, मिट्टीअ में भरियल आ, रांद मिट्टीअ सां वेठो करे, हथनि में मिट्टी आ, मुंह ते मिट्टी आ, कपड़न ते मिट्टी आ, रांद कंदो वेठो आ। मुझे दिलबर नबीअ जी नज़र पयस, हबीब जल्दी उन जे वेझो वया। ओथारे खयो थन, भाकुर पातऊं, कपड़ा छंडियूं, लट्टा छंडियूं ऐं बूथ के छंडे मुझो मुस्तफा चुम्मी ॾेई करे उन ॿार खे प्यार पिया कनि। साहबा अर्ज कयो या रसूल अल्लाह फिदा का भी वउमी, हे केरा कंहिंजो पुट्रा एॾो प्यार था ॾियोस? फरमाई जंहिंजो भी पुट्रा, पर मुझे हुसैन जो यार आ, 2-3 दफ़ा मां ॾिठो आ हुसैन सां रांद कंदे।
मां पंहिंजे बच्चे सां रात कंदे हिन खे ॾिठो आहे इन जे करे थो प्यार कयांस जो मुंहिंजे हुसैन जो यार आहे। अरे नबियन जो सरदार पंहिंजे नवासे जे लाइ लफ़्ज़ कहिड़ा थो इस्तेमाल करे जो मुंहिंजे हुसैन जो यार आहे। ख़बर पई त जेको हुसैन जो यार आहे उन जो ई त मदीने वारो ताजदार आहे। हाने तो वेठो चवे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु। अरे ये जेकॾहिं हुसैन जो रत करबला में बुढ़ल न हुजे हा त इहो अल्लाहु अकबर विसरी वञे हा। मस्जिदूं मदरसा दीन इस्लाम बचाए विया थी हुसैन। न पुट ॾिनुई न को धक खाधई न का मुक खाधई न का लठ खाधई न को डंडो खाधो थई रुगो माल खाई मस्त थियो आ। तॾहिं त तोखे हुसैन जो कदुर कोन्हे। जे खाए हा तूं भी तकलीफ़ूं बर्दाश्त करे हा त ख़बर पवई हा त नबीअ जो दीन छा आहे। दीन जे ख़ातिर अदा चरस जे 10 किलोनि ते जंग कान हुई, भंग ते जंग कान हुई, अफीम ते जंग कान हुई। हिते हुयो दीन इस्लाम जिंदा करण। पो हलिया त खुदा जो कसम इमाम हुसैन जे प्रोग्राम ऐं पैगाम खे वठ जो खुदा जो कसम हिते तो हुसैन गड थई कब्र में भी गड हूंदो। ॾहीं मुहर्रम जी रात थी आ। मुझे सोने हुसैन फरमायो ओ जेके मूसां गड मदीने खां हलिया आहिनि मक्के खां हलिया आहिनि 72 यारनि जा नाला खणी हुसैन फरमायो फलाने पुट फलाने जेके सॾ कयो, फलाने पुट फलाने जेके सॾ कयो, फलां पुट फलाने जेके सॾ कयो। सभई गॾ थी विया। 70 दोस्त अॻियां वेहारे करे इमाम सगोरे चयो अॼु रात 10 जी आ। 7 तारीख का पानी बंद आ। हे यजीदी कई हजार फौजी मुझे कुहण लाइ मुखे मारण लाइ मुझे रत कढण लाइ मुखे शहीद करण जे लाइ वेठा आहिनि। तव्हां खे अॼु मां खुली इजाजत थो ॾियां जेके रहो या न रहो हलिया वञो मदीने। मूं तव्हां खे मारण जे लाइ न आंदो हो छो त असल में मक़सद हुयो कूफे न असां खे घुरायो आ दीन जी दावत जे लाइ। असां त इन जे लाइ हिजरत करे हिते पहुतासीं पर हे त ॿिया निकिरी पिया, हे त मुनाफ़िक निकिरी पिया। हाणे तव्हां खे मां इजाजत थो ॾियां तव्हां हलिया वञो। खुदा जो कसम हीअं तलवारूं हीअं मेण मां कढी इमाम हुसैन जे साम्हूं बीही उहे दोस्त था चवनि हुसैन छा तोखे हिते करबला में छॾे करे छा तोखे करबला में छॾे असां मोटी वञी पंहिंजे घर वारनि सां सुम्हूं। हुसैन असां तोखे छॾे मदीने वञूं ऐं मदीने में खातून जन्नत कब्र मां मयार ॾे मुंहिंजो पुट काथे छॾे आया हो असां छा जवाब ॾींदासीं। तुंहिंजो नानो असां खां पुछा करे त मुंहिंजो हुसैन काथे छॾे आया हो काथे जवाब ॾींदासीं। हुसैन यार ज़रूर आहियूं पर पहिरियां सिर असांजा घुरजनी त असां ॾींदासीं। ॾाढे नथो चवीं सुभान अल्लाह। तू तो जिक्र हुसैन बुधण जे लाइ तैयार नहीं। बचार देगू लहराए खैर करण लाइ तैयार नहीं। जिक्र हुसैन जे जलसे रखण लाइ तैयार नहीं। पर वाह वाह यार छड़ो दावा न कर त मुंहिंजी दोस्ती आ मां मुरीद आहियां हुसैन जो। तू मरीज आ मुरीद नहीं। जे मुरीद हुजे हा त दुनिया आलम इस्लाम जे अंदर जंहिं नबीअ जो मीलाद मल्हायो वेंदो आहे तीअं ज़िक्र हुसैन मल्हायो वेंदो आहे। केर भी आ शियो आ ज़िक्र हुसैन थो करे, सुन्नी आ ज़िक्र हुसैन थो करे। आहे या न ॻाल्हायो तो सही। तुंहिंजी मर्ज़ी आ ज़िक्र हुसैन करे या न करे हुसैन जे शान में का कमी ईंदी कान। छा कंदे हुसैन घट त आहे ई कोन न। जंहिंजे नानो ॾिसे त नबियन जो सरदार। हाँ
पोइ जॾहिं को नानो नबियन जो सरदार हुजे वो यजीद जे हथ ते हथ ॾींदो? हाँ ॾाढे त ॻाल्हि आहे। इमाम हुसैन अली मक़ाम दोस्तन के घुरायो, तव्हांजी मर्ज़ी आ, मता चओ त असांखे धोखे में इमाम हुसैन वठी वञी शहीद करायो आ, तव्हांखे इजाज़त, तव्हां भली हलिया वञो, मां हुसैन पंहिंजे बच्चन सूदो करबला जो पिण मल्हाए ॾेखारींदुसि। दोस्तन आवाज ॾेई चयो हुसैन ईअं न थींदुई, तूं असांजो मुर्शिद आ, ईअं कोन कबो। हुसैन तुंहिंजो हुकुम थे, पहिरियों सिर असां ॾींदासीं, जान असां ॾींदासीं, बाद में तुंहिंजी मर्ज़ी आ। हुसैन सुबुह जो ॾींहुं थियो आ, सवेर सवेर क़ुरान जी तिलावत कई थी, सैयदा ज़ैनब आई आ। हुसैन टियों ॾिहाड़ो आ, पाणी कोने, ताम कोने, खाधो कोने। हुसैन फरमायो तो ठीक पानी जो इंतजाम त कोन था ॾियनि पानी, फरमाई हुसैन ॿियल के पानी नथा ॾियनि, पर हे 3-4 महीननि जो असगर आ, हिन खे त खणी वञ, मन काथे हिन खे पाणीअ जो ढुकड़ो मिली पवे, ॾाढो रोई रहियो आहे। हुसैन अली मक़ाम पंहिंजे बचड़े खे खणी रवानो थियो आहे। अॻियो भाउ गाज़ी अची उस अब्बास, एॾो तवजो कर, गाज़ी अब्बास केर आ? जॾहिं अम्मा खातून जन्नत हुसैन चए थो नानो गुज़ारे वियो, ज़ाहिरी विसाल करे वियो, 6 महीननि खां बाद अम्मा भी जहान छॾे वई। चेती असां नाने जे मज़ार ते हुजऊं, मोटी आयासीं त ख़बर पई त फातिमत ज़हरा जो विसाल थी वियो आहे। हुसैन पंहिंजी अम्मा खे चिंबड़ी पियो, हीअं चिंबड़ी पियो, भाकुर पाताई, जॾहिं भाकुर कढियईं थिए थो त मां ॾिठो मुंहिंजी अम्मा जे चोले मुबारक खे 11 चतियूं लॻल हुयूं। इमाम हुसैन अली मक़ाम चयो त मुंहिंजी अम्मा सॼी ज़िंदगी 2 कपड़नि ते गुज़ारियो, 2 जोड़ा। घणा जोड़ा? अॼु तो असांजे लाइ ऑर्डर मिलंदो आहे, ऑर्डर मिलंदो आहे, मां 600 वारो जोड़ो न पाईंदी साईं, हाणे त 2000 वारो जोड़ो हुजे या 3000 वारो, न त सैंडल वॾे खुड़ी वारा त पाण वठी ॾिना अथई, सुझनि था न। पोइ बि पुछा करेसि अम्मा निमाज़ पढ़ी थई? चवंदी आहे नंढड़ो ॿार आहे, कपड़ा पलीत रहनि था, निमाज़ नथी पढ़ी सघां। वाह हुसैन जी अम्मा, अल्लाह जो कसम जे जंड पींदी आ, वुज़ू करे वेंदी आ, जंड पीहे थी, हुसैन झोली में आ, हुसैन के खीर भी पियारे थी, कुरान भी पढ़ंदी थी वने, जंड भी पींदी थी वने। हेडे अटे में बरकत आ, हेडे कुरान हुसैन में बरकत आ। हुसैन कुरान बुधंदो अम्मा जी गोद में कुरान याद कयो तस, फरमाए थी त मूंखे याद ही ना है त मां हुसैन के बिना वुज़ू जे ओथारियो हुजे, बिना वुज़ू जे सुम्हारियो हुजे, या खीर पियारियो हुजे, या खाधो पचाए बिना वज़ू वारो खारायो हुजे। वज़ू सां मानी पचाईंदी आ, वज़ू सां अटो ॻोहींदी आ, वज़ू सां मानी खाराईंदी आहियां। पोइ सच ॿुधाए, नबी जी आख़िरी न्याणी फातिमा ज़हरा जेका उथे त कुरान, वेहे त कुरान, सुम्हे त कुरान, खाए त कुरान, रहे त वुज़ू में, चए थी जॾहिं इशा जी निमाज़ पढ़ंदी आहियां बच्चन के कुरान जूं लोलियूं ॾेई सुम्हारींदी आहियां। पोइ पाण 2 रकातूं नफ़िल नियत करे बीहंदी आहे फातिमा ज़हरा, अञा 15 सीपारा 1 रकात में पढ़ी, 2 रकात ते उथी शुरू थींदी आहे, ॿिया 15 सीपारा पूरा न थींदा आहिनि, बाख फुटंदी आहे, आज़ान जो टाइम थींदो आहे। हुसैन जी अम्मा सलाम वराए अखियूं मथे करे चवंदी आहे मौला रातियूं एड़ियूं सियारे जूं नंढियूं कयूं अथई जो मां फातिमा जा 2 रकातूं नफ़िल भी। अजीब अजीब जिंदगी आ, अजीब जिंदगी आ। तू असां
सियारे जी रात सुम्ही सुम्ही मोड़ा पिया ॾींदासीं, निंड न ईंदी, वरी बि न उथंदासीं अल्लाह जे ज़िक्र लाइ। तूं पंहिंजो किरदार ॾिस, अम्मा जो किरदार ॾिस। हाँ पोइ जंहिंजो बाबो अली हुजे, अम्मा फातिमा हुजे, नानो नबी हुजे, सच ॿुधा त अहिड़ा नवासा ॼमंदा न। हाँ वाह वाह हुसैन चओ न, ॾाढा त चओ अदा, वाह वाह हुसैन तुंहिंजो शान। अर्ज़ पे कयमि त 10 मुहर्रम जे सुबुह जो थियो आहे, क़ुरान जी तिलावत कई अथई, क़ुरान पढ़ंदो बीठो आहे, ज़ैनब करीब आई आहे, चए थी भा ॻाल्हि ॿुधजांइ, ॿियनि खे त पाणी नथो मिले। हा गाज़ीअ जी ॻाल्हि पे कई। हज़रत अम्मा खातून जन्नत जॾहिं दुनिया जो जहान छॾे पई, पर्दो करे पई, विसाल करे पई, सॾ कयईं अली जी फातिमा। अली थोरो वेझो आ, अली करीब आयो, फरमाए अली मां दुनिया जो जहान छॾण वारी आहियां, मां विसाल करे वञा, ॿी शादी न कजां। फातिमा शादी ॿी छो न कयां? फरमाई अली इन जे लाइ थी वसियत कयां, शादी ॿी न कजांइ, जे ॿी मां ईंदी मुंहिंजे बच्चनि सां लह कीअं हलंदी, मुंहिंजा बच्चा मूंखे प्यारा आहिनि। हेॾे कसम आहे, हेॾे तवजो कर। जॾहिं फातिमा ईअं चयो त अलीअ जे अखियुनि में लुड़क अची विया, रोईंदो हीअ मुंहुं परे करे मोटियो आहे, रोए पियो। फातिमा छा मूंखे प्यारा न आहिनि? फरमाई त अली प्यारा पीउ खे बि हूंदा आहिनि, पर अम्मा जो प्यार ॿियो आहे, प्यारा तोखे भी हूंदा पर अम्मा जो प्यार ॿियो आहे। अली मां नाज़न सां पालिया अथई, अली मां नखरन सां पालिया अथई, अली मां पंहिंजे झोल ते क़ुरान जे आवाज़ सां पालिया अथई, मां क़ुरान ॾेई सुम्हारिया आहिनि, क़ुरान सां जाॻाया आहिनि। अली मुंहिंजा प्यारा बच्चा आहिनि, शादी बि न कजांइ। अली रोई वेठो आहे, अलीअ जे अखियुनि में लुड़क आहिनि। फातिमा जा लफ़्ज़ जहिड़े ॿुधई, ख़ुदा जो कसम, जुदाई वारा लफ़्ज़, मां वञण वारी आहियां, मोकिलाइण वारी आहियां। मौला अली शेरे ख़ुदा रोईंदो वेठो आहे। फातिमा आवाज़ ॾिनो, माइट लाशारी तवजो है ना, सिरैकी ॻाल्हाईंदे वे बलोची सिरैकी। फातिमा वाला आवाज़ ॾिते अली, मौला अली आखे जी फातिमा अखे एॾे करीब आ मेरे। अली करीब आया अखे अली जे तू शादी करे ना, ओ जेड़े फलाने घर विच छोकरी रहंदी है हुंदे नाल तू शादी कर। बी कई माई न घिनी, बी कई माई न घिनी, ई माई नाल अगर शादी करे तो कर। मौला अली फरमाइंदे न अम्मा फातिमा को आदम, फातिमा उंदे नाल मैं शादी क्यों करा? फरमाइंदी है अली सवेरे सवेरे थींदे सिज कहीं नहीं उभरदा, या छोकरी मेरे घर आंदी है, मेरे घर दा झाड़ू देंदी है, कदा हुसैन दे हथ चुमेंदी है, कदा हसन दे हथ चुमेंदी है, कदा हसन दे हाथ पैर चुमेंदी है, कदा हुसैन दे पैर चुमेंदी है। मैं पुछ दिया वे छोकरी तू सवेरे सवेरे भाई दी आंदी आई, वाला के मेरे बच्चा को सुंगेंदी आई, मेरे बच्चा दे हाथ चुमेंदी आई, वल खुशबू सुंगेंदी आई, का केड़ी गाल अके रो के मैं को आखेंदी है फातिमा, वो मेरी मां फातिमा, मैं जड़े वेले तेरे घर आंदी है ना, मैं को तेरे बच्चा दे हत्थां ते पैरां विचों जन्नत दी खुशबू आंदी है। वह छोकरी थी चवे ता ए फातिमा मां रात जो घर वेंदी आया, निंड नहीं दिया, लगियां वालियां नु नींद की आंदी? हां आशिकन के निंड ईंदी आ छा? पो इश्क हुजे ही न। चेती मां रात जो घर वेंदी आहियां, पोइ सॼी रात जागंदी आहियां, मौला जल्दी कर सिजो भारत हुसैन ऐं हसन जी ज़ियारत करे अचां। अली जेकॾहिं इन सां शादी कंदे त इहा मुंहिंजे पुटनि खे तकलीफ़ न ॾींदी। वक़्तु गुज़रंदो वियो आहे, फातिमा ज़हरा जो विसाल थी वियो आहे।
हजरत मौला अली शेरे खुदा जी शादी उन घर में उन छोकरी सथी आ उहा जरे घर में आई आ पुछल था प्या दे खबर कंहिंजी घर ध्यानी आ चेती अली जी घर ध्यानी थी आया अली मुझो घोटा फरमायो पुछल था दे खबर मई हसन हुसैन तेरे क्या थी दिल आदिए ये मेरे पीर मेरे मुर्शिद मेरे सरदार चेती मुझा आका मुझा सरदार मायूं चवे जो पुत्र छोड़ न थी सॾे फरमाई ना मां पुत्र किए सॼा पुत्र फातिमा जाहिल जे सदी दस्त बराबरी अम्मा वारी थी दी मां केर आया जेका फातिमा सा बराबरी करे सगा घर ध्यानी अली जी आया पर मुरीद ध्यानी हुसैन जी आया पुत्र जायो उन माई के पुत्र जायो अली जी घर वारी अली नालो गाजी अब्बास छा नालो रखियों मां चेस थी नंढड़ो थियो वडो थियो गाल्हाइण जड़ो थियो समझदार थियो मां घुरायुस पासे में वेहारियस ची पुत्र ओ गाजी पुत्र दिया कंहिंजो पुत्र आहीं अम्मा अली जो हसन हुसैन छा थींदा अथई अम्मा अदा आहिनि भाउ आहिनि ची पुट खबरदार अॼु खां वठी कॾहिं न चइजांइ त हसन हुसैन मुंहिंजा भाउ आहिनि अम्मा बाबे अलीअ जा पुट आहिनि भाउ न चवां न ची छो अम्मा छा चवां ची जेकॾहिं को पुछा करई मदीने में पोइ तूं चइजांइ त हसन हुसैन मुंहिंजा मुर्शिद आहिनि हसन हुसैन मुझा सरदार हैं हसन हुसैन मुझा आका हैं पुत्र भा न सदाए जाए ची छो ची पुत्र तोखे खबर आ हुनन जी अम्मा केर आ तुंजी अम्मा केर अम्मा मानू पुछंदा है न पो मां छा चवां ची तू चओ जाए भा सदाईंदुस बराबरी थी पवंदी हु असांजा सरदार आहिनि गाजी जडे मदीने जे घिटियन में अचे बारड़ा पुछन गाजी कंहिंजो पुत्र चे तो अली जो फरमाए हसन हुसैन छा थींदा थी चे तो आका आहिनि सरदार आहिनि मुंहिंजा पीर आहिनि मुंहिंजा मुर्शिद आहिनि सॼी जिंदगी गाजी गुजारी न ज़ैनब के भेण सॼई न हसन के भाउ सॼई न हुसैन के भाउ सॼई बाकी हजरत मोहसिन जेको हो अलीअ खे जेको बच्चो ॼायो हो उहो बचपन में विसाल करे वियो नंढड़े लाइ विसाल करे वियो अर्ज पे कयमि सॼी जिंदगी सॾींदो हो सरदार मुर्शिद सॾींदो हो पर कॾहिं भा करे सॾ न कयई भा मत बराबरी थी पवे इन जे करे भा करे न सॾ कयई पर मां 15वीं सदी जा मुस्लमान हेॾो तवजो कयो उहो गाजी अब्बास जंहिंखे अलम बरदार चइबो आहे छा चइबो आहे अलम जी माना अलम झंडो बरदार जी माना झंडो खणंदड़ हथ रखंदड़ हथ में खोड़ भली तूं बाकी अली जे पुत्र गाजी अब्बास झंडो खयो न चयो सुभान अल्लाह वो गाजी आहे तवज्जो कर मक्के में भी गड थन मदीने में भी गड थन करबला जी सरजमीन ते आया गाजी गड्डा पर चुप ही चुप थो रहे मुर्शिदन जे आडो छा ॻाल्हाए चुप खामोश पर जॾहिं भी गाजी ॻाल्हाईंदो हो न इमाम सॾ कंदा गाजी हेॾे आ खुशाही जी गाजी तू खुली गाला चे तो तुझे आवाज खां मथा मुंहिंजो आवाज मथे थे मता अम्मा डोरा पोडे मुखे मां वसीयत कई हुई त कॾहिं हसन हुसैन जे साम्हूं ॾाढा न ॻाल्हाए जा
बी वसियत मुखे अम्मा कया त खीर न बख्शींदी साए जे गाजी कदे जिंदगी में मतलब भुलजी भी हुसैन जो भा सदाए न भा सदाई दुस न डाढा गाल्हाई दुस पर जडे 10 मुहर्रम ते हुसैन के पैगाम मिलियो आ हुसैन तू केर थिंदो आ जेको यजीद जी बैयत जो इनकार थो करे हुन गुठा लफ्ज गाल्हाइण शुरू कया एरे तवज्जो कर हुसैन आली मकाम के जडे लफ्ज गाल्हाइण शुरू कयई गाजी ही चुप कयो वेठो हो खामोश वेठो हो हिय हकल जो ॾिनई चईड़े केरा गाल्हाई कैसा थो गाजी जो हकल ॾिनी त खीमा लुडी विया उन खीमन जा पत्थर पंहिंजी जाइ छॾे विया ऐं यजीदियन में फड़ाट पइजी विया फौजी हिली विया पर देखा सैयदा ज़ैनब सदके हुसैन या हकल कंहिंजी हुई आवाज कंहिंजो हो या रड़ कंहिंजी ही जंहिं हिन खीमा लोॾाए छॾिया आहिनि चई भेण पाण वारो भाउ गाज़ी थी यजीदी मुखे घट वध पे गाल्हायो गाज़ी खां बर्दाश्त न थियो हकल जो ॾिनई त यजीदी जी तलवार किरी पई थड़कंदो भॼी वियो अरे शेरन जा पुट भी तो शेर होंदा है न गाजी वरी चुप थी वियो चुप थी सैयदा ज़ैनब करीब अची चए थी भा गाजी एड़ियूं हकलूं त न दे मुखे बाबो अली तो याद अचे कि जब भी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था मुझे पाक नबी फरमायो ओ अली जी आका फरमाए अली मुजाहे लश्कर साहबा किराम जो वठी निकर अज तू अमीर इन काफले वारन जो अमीर तो कयाए वठी वन मुझे दीन जो पैगाम आम कर मौला अली रवानो थियो आ साहबी हलंदे हलंदे रस्ते में थकजी पिया हल थकावट थी वियल साहब अर्ज कयो या है दरे करार अज थोड़ी देर वे है हिते तरस थोड़ी देर वे हूं सामू जबला पहाड़ा इनका किरास करणो आ को रस्तो कोने को इन जी चोटीअ ते चढ़ी वरी लहणो आ अगते हलणो आ इन जे करे थोड़ी देर तरस आराम करे पो हलऊं हजरत मौला अली फरमाए तो हलो जरूरी ना है जो जबल जी चोटीअ ते चढ़ी वञो जबल खे चवंदासी रस्तो दे त नबीअ जा गुलाम पार टपी वञल न चई सुभान अल्लाह छा कयां अदा तू कंदो आ 13 जे ॾींहुं जलसो मुझी मजबूरी के शायद तू न समझदो आ पहिरीं जलसो बी जलसो टी जलसो चौथी जलसो पंजी जलसो छहीं जलसो सती जलसो ऐं 10 मुहर्रम जे ॾींहुं जा 2 जलसा हिक बाडरे ॿियो खोड़ा वरी रात जो जलसो नसीराबाद रात जो जलसो करे सुतासीं ना त ॾींहुं जे जलसे ते वरी ॾींहुं जो जलसो करे 3 बजे जलसो वरी 3 खां बाद वरी रात जो जलसो वरी रात जो ॾींहुं जो ॾहर की जलसो वरी रात जो सादकाबाद जलसो जलसा करे करे सफर करे हेसे तव्हां तक पहुंचू था बैटरी डाउन थे थी पो भी इब्राहिम तो चवे साईं खुश न खने त कुछ मजा न खाई बलोच जी यारी आदा हेरे तवज्जो अर्ज पे कयो सहाबा गड हैं पाक पैगंबर जा गुलाम गड हैं अली शेर खुदा आयो आ जबल जे सामो बीठो आ पहाड़ जे सामो बीठो आ हेरे तवज्जो कजाए ये लत रखे अरे हेते हेते कर कावड़ जी न वने कादू लत थी लगे से हेरे तवज्जो अर्ज पे कयो ही पैर रखी करे जबल ते ओ पहाड़ चो जी मौला अली चे सुञाणी तो मां केर आया केड़ो वरी 15वीं सदी जो लाबी मुल्लो आया तोखे न सुञाणिया मुखे केड़ी ताकत आ तोखे न सुञाणिया तू हैदर करार आ नबी जो प्यारो यार आ नबी जो बिरादर आ साहिब जुल्फकार आ शेर खुदा तू जो लक़ब आ असदुल्लाह तू जो लक़ब आ अली बिन अबी तालिब तू आ
फातिमा जो घोट तू आ, हसन हुसैन जो बाबो तू आ। हल मौला अली शेर खुदा तू तो सफ़ा सुञाणी थो जबल, सजो तारुफ कराए छॾी। ओ जबल ओ पहाड़ तू वॾो सख्त आ। पहाड़ चए थो अली तोखां वधीक न, वॾो मज़बूत आ अली तोखां वधीक न। बस ॻाल्हि ॿुध, थकल आहिनि, सफ़र कयासीं, या रस्तो ॾे या हणाए थो लत। पेर रख। जबल चयो त मौला अली तोखे रस्तो खपे या हरूभरू मूंखे ज़रा ज़रा करणो अथई छा? ओ जबी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था। अगर कहता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अगर कहता था पत्थर को तो रास्ता छोड़ देता था।